अॼु असां वर्ल्ड डिसेबिलिटी डे मल्हायूं था। डिसेबिलिटी चवण त न घुरिजे, बट सिंस इट्स अ ट्रेंड त उन हवाले सां असां चऊं था, बट इट्स स्पेशली एबल्ड। हाणे लिटरल अगरि हिन जी मीनिंग असां वठूं त स्पेशली एबल्ड मतिलबु उहे माज़ूर न आहिनि, उहे इंसान, उहे ॿार, उहे जेके अडल्ट्स आहिनि उहे माज़ूर न आहिनि, बट उन्हनि में कोई अहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, उन्हनि खे स्पेशल चयो वञे थो बिकॉज़ दे हैव समथिंग। अगरि अलाह साईं उन्हनि खे कुझु तकलीफ़ न कयो आहे त उनखे अहिड़ो को टैलेंट ॾिनो आहे जंहिंजी वजह सां उहो असां ऐं तव्हां मां ख़ासि आहिनि। दे हैव दीस टैलेंट जेके असां बि नथा करे सघूं, उहे माण्हू, उहे अडल्ट्स, उहे ॿार, उहे सभु कम ज़िंदगी जा कनि था सिर्फ़ु थोरी सी हेल्प सां। त असां अवेयरनेस बेसिकली सॼे मुआशरे में इहो था कयूं त उन्हनि खे इंक्लूड कयो वञे, उन्हनि खे शामिलु कयो वञे, उन्हनि खे असां एक्सक्लूड न कयूं, न पंहिंजे नज़रिए सां, न पंहिंजे लफ़्ज़नि सां, न पंहिंजे कंहिं अहिड़े अमल सां जेके उहे एक्सक्लूडेड फील करनि।